नाज़रीन, रेती माइनर में पानी की खोट खिलाफ़ आबादगारनि रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो किया है। इन हवाले सां बिजली लिंक ते मौजूद है मोहम्मद ज़मान चाचर जी। मोहम्मद ज़मान शहर के मीडिया सेंटर ते जिते पंहिंजो रेती माइनर जा जेका आबादगार आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। रेती माइनर जा आबादगार गुज़रियल 15 ॾींहंनि खां सरापा एहतजाज आहियूं ऐं असां वटि पाणी न पहुतो आहे। पाणी शदीद खोट आहे। असां 1 एकड़ भी आबादी न करे सघिया आहियूं। तक़रीबन 5 दिन जी 40-50 हज़ार एकड़ ज़मीन वो बंजर लगी पई है। बाक़ी बिजाई जो बाक़ी 1 हफ़्तो रहियो आहे वञी। हिकिड़ो ई माण्हू आहे जेको पूरे इलाइक़े जो माहौल ख़राब कराईंदो आहे। पैसा वठी करे हाणे असां उते चांडिया मोरी ते वियाऊं। असांजे रूबरू अॻियां ॿ आहिनि शायदि जंहिंजे अॻियां 20,000 रुपयो वरितो अथसि। इन्ही ऐं मंगी साहब इहे 2 माण्हू आहिनि पूरे इलाइक़े जो जेको आहे त अमन अमानी ख़राब कराइणु चाहींदा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे अगरि पाणी न आयो त माण्हू जेको आहे बदज़न थींदा विढ़दा। पुलिस जेको आहे पटराईंदी न आहे त माण्हू पंहिंजे ज़ोर ते ई पटराईंदा न। पोइ जेको नुक़सानु थियो इन जा ज़िम्मेवार इहो हला। सब रेती माइनर जा आबादगार आहियूं। असांजो पाणी ज़बरदस्ती अला जे वियो। रिंद रशीद मंगी विकिणे रहिया आहिनि। बिल्कुलु को ईंदो बि न आहे। पैसा वरिती खड़ा आहिनि पखे वॾनि ज़मीनदारनि खां ग़रीबनि ॾे अञा ताईं पाणी न आहे पहुतो। सुबुह असां पाण पंहिंजा माण्हू जेकॾहिं पुलिस विच में न आहे त ख़ानगी तौर ते वठी करे पखा बंदि करंदासीं। ज़ाहिर अॻियां बि बिरादरी जा माण्हू आहिनि खोड़ आहिनि। उन वेड़ थी सकती है, झेड़ो थी सकदो आहे। जेकॾहिं काई वेड़ झेड़ो थियो त उनजो ज़िम्मेवार अला जे वियो रिंद रशीद पानी होंदे भी असां वटि हथ राधू खोट कई वई आहे जंहिंमें अब्दुल रशीद मंगी अला जे वियो रिंद हथ वठी असांजो पाणी बंदि करे खड़ा आहिनि ऐं असांखे चवनि था तव्हां पैसा ॾियो तव्हांखे पाणी ॾियूं न त न असां पंहिंजी रोज़ी पोइ न। अवां रेती माइनर जे आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणु आहे त लॻभॻि उन्हनि जी जेको 50,000 एकड़ ज़मीन आहे जेकी हिन वक़्तु गैर आबाद पयल आहे। पूछड़ी जा आबादगार हिन वक़्तु ताईं उन्हनि ताईं पाणी न पहुतो आहे। इन करे हू सरापा एहतजाज आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं इहे SDO ऐं पुलिस मिली भगत करे इन्हनि हारियुनि सां ऐं इन्हनि आबादगारनि सां एतिरो ज़ुल्म कंदी रहंदी त पोइ कीअं हिननि जा बचा जेको आहे उहे पंहिंजी मानी खाई सघंदा। ऐं हीअ त मुसलसल बुख ऐं बादाली जो शिकार पहिरें बि आहिनि। वधीक ई बुख ऐं बादाली जो शिकार थी वेंदा।